नाज़रीन, सॼी सिंध जियां रखण में भी महांगाई सबब पोरियत ऐं मज़दूर तबको सख्त परेशानी में मुब्तला थी वियो आहे। उन हवाले से रिपोर्ट कयो आहे शकील धारेजो। मुल्क में ॾींहों ॾींहुं वधंदड़ महांगाई सबब ॾखण जो पोरियत ऐं मज़दूर तबको सख्त परेशानी में मुब्तला थी वियो आहे। ॾियारीअ ते मज़दूरी कंदड़ पोरियत घर जो गुज़र सफ़र करण ऐं बचड़नि जो पेट गुज़र करण लाइ परेशानीअ खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहे। उन हवाले सां पोरियत मज़दूरनि आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मज़दूरी आहे 550-600 रुपया मज़दूरी आहे। महांगाई थी आहे 5000 रुपया 5500 रुपया अटो तो मिले। जे अटो था वठूं सब्जी नथा वठी सघूं, जे सब्जी था वठूं गिह नथा वठी सघूं, वञूं काॾे असां ग़रीब। बस इहा अपील आहे त हुकूमत खे त सस्ता बि करे। मज़दूरी कुल 300-350 रुपया था कमायूं। दिहाड़ीअ जो गुज़र घर जो 1000-1200 रुपया असां काॾा वणियूं बाबा। सस्ता बि आहे कोन, महांगा बि ज़िर थी वई आहे। अटो तो मिले 150 रुपया किलो, गेहूं 550 रुपया किलो थी वियो आहे। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं, कंहिंखे चऊं। महांग पे ॾाढी घणी थी वई आहे। हेल सारियूं कान थियूं, ॾाढी महांग पे रोज़ी कान थी थिए। असांजी रोज़ी सफ़ा तंग थी वई आहे, तमामु तकलीफ़ आहे। 5000 अटे जो मण आहे। पे दौर घणो थी वियो आहे त असां पूरी कोन थी पए। हिते असां बेरोज़गार लॻा वेठा आहियूं। जीअं ॿधी था अचूं गाॾो तीअं हलिया था वञूं, का कमुकार कोन्हे, को हर को कमुकार कोन थो कराए। जीअं अचूं था तीअं वञूं था हलिया। घर बुख ते वेठा, नंढा बचड़ा ॿार बुख ते आहिनि। पूरी नथी पए। सस्ता गिह जो अटे जो कटो 5000 मण, गिह महांगो, हर शइ महांगी आहे। खुदा करण कुझु सस्ता आहे पकियो त असां ग़रीब खाऊं, बचा मार असांजा बुख ते मर। एतिरी महांगाई पे वधी वई आहे जो ख़ुदकशी करण ते मजबूर थी पिया। पोइ असली असां पंहिंजा बचा नथा पाले सघूं। तेल 2 रुपया लाहिनि था, वरी 4 रुपया था चाढ़नि। हाणे त 30-35 रुपया हिकु महीनो चाढ़ियो अथऊं, 250 खां मथे थो। हुकूमत जो कोई बि माना तावन न आहे। ख़र्चनि जी कयूं शादी करे पूरी कोन थी पई। हिन में जेको आहे सो असांजे हुकूमत जे तरफ़ां इहा ई अपील आहे त तेल सस्ता, अटा चांवर सभु सस्ता कया वञनि, जे मज़दूर तबको अॻिते वधी सघे। अवां मज़दूरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त इंतिहा दर्जे जी महांगाई ग़रीब मिसकिन ऐं मज़दूरनि जी चेल चिॿी करे छॾी आहे। उन्हनि चयो त 300 खां 500 रुपया दिहाड़ी खणंदड़ मज़दूर घर जो गुज़र सफ़र नथो करे सघे। महांगाई ग़रीब अवाम लाइ अज़ाब बणिजी वई आहे। माण्हू ख़ुदकशी करण ते मजबूर आहिनि। उन्हनि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त महांगाईअ ते ज़ाब्तो आणे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे त जीअं ग़रीब ऐं मज़दूर माण्हू बचड़नि जो पेट गुज़र करे सघनि। कैमरामैन नाइब अली धारेजो सां गॾु रिपोर्टर शकील धारेजो, आवाज़ टीवी न्यूज़ ॾखण।